नाज़रीन, बुलेटिन में अवां के भलीकार चऊं था। बुलेटिन की शुरुआत में अवां के ख़बरूं कराची में मंगोपीर में मुख्तियार कार के क़त्ल वारे वाक़े जो वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबाई वज़ीर पारां नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े बाबति IG सिंध खां रिपोर्ट भी तलब कई वई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त रेवेन्यू वारे सूबाई वज़ीर तरफ़ां वाक़े की जांच जो हुक्म भी ॾिनो वियो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। मां ॿुधायां पिया नाज़रीन, मंगोपीर में मुख्तियार कार के क़त्ल वारे वाक़े जो वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर पारां नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े बाबति IG सिंध खां रिपोर्ट तलब कई आहे। रेवेन्यू वारे सूबाई वज़ीर तरफ़ां वाक़े की जांच जो हुक्म ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। मंगोपीर में मुख्तियार कार के क़त्ल वारे वाक़े जो वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर पारां नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े बाबति IG सिंध खां रिपोर्ट तलब कई वई आहे, जॾहिं त रेवेन्यू वारे सूबाई वज़ीर तरफ़ां वाक़े की जांच जो हुक्म ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। मंगोपीर में मुख्तियार कार के क़त्ल वारे वाक़े जो वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर पारां नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े बाबति IG सिंध खां रिपोर्ट तलब कई आहे, जॾहिं त रेवेन्यू वारे सूबाई वज़ीर तरफ़ां वाक़े की जांच जो हुक्म ॾिनो वियो आहे। मंगोपीर में मुख्तियार कार के क़त्ल वारे वाक़े जो वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर पारां नोटिस वरितो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था हबीब जमाली खां। जी हबीब जमाली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही सुरजानी टाउन के रोज़ी गोठ में हदतकरीन खिलाफ ऑपरेशन दौरान फायरिंग के नतीजे में मुख्तियार कार एजाज चांडो के क़त्ल वाले वाक़े जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, रेवेन्यू खाते के वज़ीर महबूब लम्मा ऐं गवर्नर सिंध जो आहे उन्होंने नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर कराची का रिपोर्ट तलब करे वरिती ऐं एडिशनल IG कराची के हिदायत कई त वाक़े में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको आहे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। हिन वाक़े जो जेको आहे रेवेन्यू खाते के सूबाई वज़ीर मखदूम महबूब लम्मा नोटिस वरितो ऐं हुन में जेको आहे रिपोर्ट तलब कई आहे ऐं हिदायत कई आहे त जेकी जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे गवर्नर एडिशनल IG कराची खां रिपोर्ट तलब कई ऐं चीफ सेक्रेटरी DIG ओलह खां जेको आहे ऐं एडिशनल IG कराची खां हिन वाक़े की रिपोर्ट तलब कई आहे। जी मेहरबानी अवां जी हबीब जमाली।